ठारूशामा ख़बरबाज़ सां शेयर कई पिया। निगरी तरफ़ां पंहिंजे मामनि ते ज़बरदस्ती गूंगे नौजवान सां शादी कराइण जी कोशिश जो इल्ज़ाम आहे। 12 वरिये जी निगरी अफ़साना जी ज़बरदस्ती शादी कराइण जी कोशिश कई वई। निगरी शादी खां इनकार कंदे पीउ ऐं भाउ समेत प्रेस क्लब पहुची वई। तहफ़ुज़ जो मुतालबो कयो वियो। ठारूशा खां खे आगाह कयूं पिया। निगरी तरफ़ां पंहिंजे मामनि ते ज़बरदस्ती गूंगे नौजवान सां शादी कराइण जो इल्ज़ाम लॻायो वियो आहे। 12 वरियनि जी निगरी अफ़साना जी ज़बरदस्ती शादी करण जी कोशिश कई वई। निगरी शादी खां इनकार कंदे पीउ ऐं भाउ समेत प्रेस क्लब पहुची वई आहे। तहफ़ुज़ जो मुतालबो कयो वियो आहे। अमा खे आगाह कयूं पिया। ठारूशा खां निगरी तरफ़ां पंहिंजे मामनि ते ज़बरदस्ती गूंगे नौजवान सां शादी करण जी कोशिश जो इल्ज़ाम लॻायो वियो आहे। 12 वरियनि जी निगरी अफ़साना जी ज़बरदस्ती शादी करण जी कोशिश कई वई। निगरी शादी खां इनकार कंदे पीउ ऐं भाउ समेत प्रेस क्लब पहुची वई आहे। तहफ़ुज़ जो मुतालबो कयो आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया। निगरी तरफ़ां पंहिंजे मामनि ते ज़बरदस्ती गूंगे नौजवान सां शादी कराइण जी कोशिश जो इल्ज़ाम आहे।